वासुदेव। संत ॿुधाईंदा आहिनि हिकु बार कोई सची घटना थी वई। हिकिड़े माण्हूअ खे अची करे ॿिली घर में ॾाढो परेशान कंदी। हिकु बार आई, ॿियों बारी हट हट भॼ थो। उहे वेही करे सम्झे भई उथंदो कोन, भॼाईंदो कोन, उते ई पुछ लाइ म्याऊं म्याऊं करे आख़िर उथी भॼाए त पोइ वरी भॼे, वरी घुमी फिरी पुछ लाईंदी पहुची वञे। सेठ जी खे लॻे बाहि। हिकु बार ॿ बार टियों ॾींहुं थियो, हिकिड़ो डंडो साम्हूं पियो, खणी ठका करे छॾियुसि। ॿिली वञी धम सां हेठि किरी। महाराज हाणे ॿिली उथे ई कोन। आस पास वारा आया, बहूरानी आई, चई बाबा ॿिली त मारे छॾियो था। हा ॿिली मरी वई? हा। छू न छा, उथे कोन थी, चुरे पुरे कोन थी, हिले डुले कोन थी। हाणे वीचारा ॾाढो पछताइण लॻा। टिम टिम त करे पई अची करे वीचारी, बसि म्याऊं म्याऊं पई करे। थोरो खणी खीर पीआरियांसां, फोकट में मारे छॾी ॿिली। धीरे धीरे ॻाल्हि पतो पई। हाणे माण्हू चवण लॻा भैया हिते पाप कयो अथव, पुञ त न कयो, उल्टो मारे छॾियो। हाणे चई प्रायश्चित थींदो। वॾे कंहिं विद्वान खां पुछी त भैया हाणे ॿिली सोन जी ठाराइणी पवंदी। अच्छा त ईअं नंढी हूंदी आहे, जीअं नंढी सी तिजले वारी, हेतिरी सी 2, 5, 10, 20 ग्राम वारी? न त ॿिलीअ जे बराबरि। मरी वियासीं। हे त वॾी मुसीबत पइजी वई। चई त नरक वञ, वञ नरक। ॿिली ठहींदे, डंडो खाईंदे मरंदे। मरता क्या न करता, वही पैसे वारो हुयो। हाणे वीचारे इंतजाम कयईं, आस पास चांदी लॻाए ओतिरो सोनो वोन इकठो कयईं, ऐं वीचारे उन जे बराबरि स्वर्ण खणी करे, ज़रूरी न ॿिली ठाहियो उन जे बराबरि स्वर्ण दान, ओतिरो स्वर्ण घुराए करे कुझु हवन यज्ञ करायईं। ब्राह्मण देवता खे सॾु कयईं, मंत्रोच्चारण कयईं, वीचारे पूजन पाठ कयईं, अर्पण तर्पण कयईं। वीचारे भोजन बि न कयो। जेॾीमहिल दान ॾिनई, ब्राह्मण देवता खे स्वस्ति वठी करे ब्राह्मण देवता आशीर्वाद ॾेई विया। जान में जान आई ऐं चयूं भले हाणे तव्हां निवृत्त थी वियो, तव्हांजो पाप लही वियो, हाणे ॿिलीअ खे खणी फिटी करे अचो। हाणे वियो जीअं ॿिलीअ खे खणण लाइ, त ॿिली तुरंत उथी ऐं डुक पाए भॼी वई। ॿिली उथी जीअरी हुई याने किरी पई। उहा बि, इहे बि सुठा कलाकार थींदा अथव कई जानवर बि। हा अहिड़ी कला ॾेखारींदो त इंसानु बिल्कुलु सदमे में अची वञे। हाणे ॿिली रानी उथी उहा ऐं वठी डुक पातईं। हाणे कर्म पिटे पंहिंजा, दान करे रोए, चए अरे मां बर्बाद थी वियुमि। इहा ॾाइण त जिंदी वेठी आहे, जिंदी आहे त ॾाइण, जिंदी आहे त ॾाइण, मरी वई त सोन जो दान। छा त इंसान जी फितरत आहे। यानी हुनजे प्राणनि सां मतिलबु न आहे। मुंहिंजी मुसीबत टलजे, चओ हरे राम।